जाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद में शाहो वाह मां निकिरंदड़ टेल शाख जी पुछड़ी में पाणी जे हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां जसकम सांगड़ जे अॻवान मोहम्मद अली खोसो जी अॻवानी में टेल शाख जी पुछड़ी जे आबादगारनि इलाही बख़्श अली मुराद माशू खोसो मीर मोहम्मद ऐं ॿिनि सवें ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। SDO इरिगेशन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 16 मील खां हेठि पाणी बिल्कुलु नथो छॾियो वञे, जंहिं सबबु असांजो चौपायो माल भुख मरी रहियो आहे। असांजा फसल गुज़िरियल 6 महीने खां पाणी बंदि हुअण जे करे मुकमल तबाह थी विया आहिनि। जॾहिं त जर जो पाणी बि असां वटि ख़राब थी चुको आहे। ख़राब पाणी वापराए रहिया आहियूं। ख़राब पाणी वापराइण सबबु असां नंढा तोड़े वॾा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी चुका आहियूं। असां सां मातली माउ वारो सलूक कयो पियो वञे ऐं असां जहिड़नि नंढनि आबादगारनि खे हथ वठी जीअण जो हक़ खसियो पियो वञे। असां आपाशे जे वज़ीर ऐं वज़ीर आला सिंध MNA शाज़िया अतामरी, MPA नवाबज़ादा जाम शबीर अली ख़ान ऐं ॿियनि वस वारनि अमलदारनि खे अपील करियूं था त खुदारा असांखे पाणी ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।